वफाकी वजीर तवानाई खुरम दस्तगीर दादू में 500 केवी गिरड पहुंची कायम थियल फ्लड रिलीफ कैंप जो इफ्तिताह किया। वफाकी वजीर दादू में NTDC सेपको ऐं ज़िले इंतजामिया जी सहकार सां लगायल रिलीफ कैंप्स जो दौरो करे जायज़ो वरितो ऐं बोर्ड मुतासरनि सां मुलाक़ात कई। उन मौके ते मीडिया सां ॻाल्हाईंदे वफाकी वजीर खुरम दस्तगीर चयो त वज़ीर आज़म शहबाज शरीफ जी क़यादत में हिन मुश्किल वक़्त में अवाम सां गॾु आहियूं, अवाम खे अकेलो न छॾियो वेंदो। हुन चयो त पाकिस्तान जी हर सूबे जी अवाम असांजी पंहिंजी आहे। बोर्ड सूरत हाल में बलोचिस्तान समेत सिंध जो वॾो नुक़सान थियो आहे। हुन चयो त मुतासरनि जी मदद ऐं बहाली वारे कम में वफ़ाकी हुकूमत ऐं सूबाई हुकूमतूं मसरूफ़ अमल आहिनि। हुन चयो त बोर्ड मुतासरनि जी संदन घरनि ॾांहुं जल्द वापसी ऐं पंहिंजनि पेरनि ते बीहारण लाइ वफ़ाकी ऐं सूबाई हुकूमतूं गॾिजी कमु करे रहियूं आहिनि। उन मौके ते MNA रफ़ीक जमाली, MPA पीर मुजीबुल हक, सजीला लगारी, सोरठ थेबो, ख्यालदास कोहिस्तानी, डिप्टी कमिश्नर ऐं ॿिया साणस गॾु हुया।